त अॼु मां मिली आहियां असांजी भेण माया शाहाणी जी सां, जेका शाहाणी ग्रुप जे ज़ेर साए हलंदड़ सेज फाउंडेशन जी चेयरपर्सन बि आहे ऐं जेका हिन सुहिणी ॻाल्हि मूंखे ॿुधाई। मां चाहियां थी त तव्हां सभिनी खे ॿुधाए त सिंधियुनि खे बि नौकिरी, जवाननि खे नौकिरी वठी ॾियण जी जेका हिननि जी नई तरीक़ो आहे उहो सचुपचु ॾाढो सुठो आहे। ऐं मां त चाहींदसि त असांजो हर सिंधी ॿार जेको ग्रेजुएट थिए थो उहो हिन तरीक़े सां घटि में घटि हिन स्कीम जो लाभ त ज़रूरु वठे। ऐं मां हाणे रिक्वेस्ट कंदसि भेण खे त हूअ पंहिंजी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए। अॼुकल्ह वॾे में वॾो प्रॉब्लम आहे त जेके असांजा सिंधी ग्रेजुएट्स आहिनि उन्हनि खे एम्प्लॉयमेंट नथी मिले। न ख़ाली ग्रेजुएट्स आर्ट्स साइंस ऐं कॉमर्स जा, पर असांजा जेके इंजीनियरिंग स्टूडेंट्स आहिनि उन्हनि खे बि एम्प्लॉयमेंट नथी मिले। त असांजो जेको शहानी ग्रुप आहे, जेको दादा केटी शहानी शुरू कयो हो, त उहो असीं हलायूं पिया। मां पई हलायां पंहिंजे पुटु अखिल शहानी सां। त असां सोचियो त इहो जेको वॾो प्रॉब्लम आहे त इहो असीं कीअं हल करूं। सो मुंहिंजे पुटु जाम इन्वेस्टर्स वटि उहे विया ऐं JP Morgan एंड कंपनी उन्हनि असांखे डोनेशन ॾिनी, इन्वेस्टमेंट न, डोनेशन जे पारां उन्हनि 17 करोड़ असांखे ॾिना। चऊं त तव्हीं तमामु सुठो कमु वेठा करो, जो जेके यूथ आहिनि उन्हनि जे लाइ तव्हीं एम्प्लॉयमेंट पिया ॾियो। त 17 करोड़ सां त असीं एतिरनि यंगस्टर्स खे मदद ॾेई था सघूं। त असां पंहिंजे शहानी ग्रुप जे पारां हिकिड़ो ऐप कढियो जंहिंमें असां बैंकिंग एंड फाइनेंस कोर्सेस जे लाइ हिननि खे महीने जी ट्रेनिंग जे लाइ तयारु कयो। त जेके ॿार आहिनि जेके सम्झो ग्रेजुएट्स आहिनि पर उन खां पोइ अॻियां पढ़ी नथा सघनि, उन्हनि खे का बि जॉब कोन पई मिले, जेके सफ़ा ग़रीब आहिनि, त असीं उन्हनि खे हिन स्कॉलरशिप जे पारां असीं ट्रेनिंग था ॾियूं। ऐं जे उन्हनि जी इंग्लिश बि सुठी कोन्हे त असीं उन्हनि खे इंग्लिश ट्रेनिंग, पर्सनैलिटी डेवलपमेंट ही सभु वेठा करियूं त जीअं उन्हनि खे बैंक्स में जॉब्स मिलनि। ऐं बैंक्स में एंट्री लेवल जॉब जेके उन्हनि खे मिलनि पिया त उहे 25,000 एंट्री लेवल सैलरी आहे। किन ॿारनि खे त अप टू 45,000 सैलरी पई मिले। ऐं पोइ अॻियां हली उहे वधंदा बैंक में, उन्हनि जी सैलरी वधीक थी वेंदी। ऐं बैंक्स अहिड़ा ख़ुशि थिया आहिनि असांजे हिन ऐप ऐं असांजी ट्रेनिंग सां, त उन्हनि पाण हाणे असां वटि आया आहिनि, उहे पाण आया आहिनि ऐं उन्हनि चयो आहे त तव्हांजा जेके ॿार हूंदा त असीं बेफ़िक्र पंहिंजनि बैंक्स में वठंदासीं। त इहा त कहिड़ी सुठी ॻाल्हि आहे, छाकाणि जे ॿारनि खे एम्प्लॉयमेंट कोन पई मिले, असीं अहिड़ी सहूलियत ॾियूं था। त मां त चाहींदसि असांजा सिंधी ॿार छो न फ़ाइदो वठनि हिन ॻाल्हि जो। ऐं जेके बि हुजनि सिंधी, चाहे हिते हुजनि या अब्रॉड हुजनि, छाकाणि असांजा कोर्सिस ऑनलाइन कोर्सिस आहिनि, त उन्हनि खे हिते फिज़िकली अचण जी ज़रूरत बि कोन्हे। पर जे इहे ट्रेनिंग वठंदा त पोइ ट्रेनिंग खां पोइ कंहिं बैंक में उन्हनि खे जॉब असीं 100% गारंटी सां ॾेई सघंदासीं। त हिन ऑपॉर्चुनिटी जे पारां असांजा घणे में घणा सिंधी फ़ाइदो वठी सघनि था। त जे तव्हीं हिन ॻाल्हि सां सहमत आहियो त तव्हीं जेके बि तव्हांजी सुञाणप में सिंधी ग्रेजुएट्स आहिनि जिन खे नौकिरी अञा ताईं मिली कोन्हे, तव्हीं उन्हनि खे ई पैगाम ॾियो। ऐं जे तव्हांखे कॉन्टेक्ट करिणो हुजे त तव्हीं ईमेल करे मोकिलियो maya@shahanigroup.com। त तव्हां सभिनी हाणे भेण माया शाहानी खां ॿुधो, हीअ अहिड़ी सुठी स्कीम आहे जंहिंजे लाइ सभिनी सिंधियुनि खे हिन जो फ़ाइदो वठणु खपे। जेकॾहिं JP Morgan हेॾो वॾो डोनेशन ॾिनो आहे त उनजो लाभ, उनजो फ़ाइदो असां सिंधियुनि खे त वठण ई खपे। ऐं इन जे लाइ ज़रूरी आहे त असीं सभई सिंधी हिक ॿिए खे ज़रूरु ॿुधायूं ऐं माया शाहानी खे ज़रूरु कॉन्टेक्ट कयूं। ईमेल त तव्हांखे ख़बर आहे न, maya@shahanigroup.com। ठीकु आहे न। सो सभिनी ॻाल्हियुनि ते असीं ज़रूरु ध्यानु ॾींदासीं, सभिनी ॻाल्हियुनि खे असीं माण्हुनि ताईं पहुचाईंदासीं। इहो असांजो वादो आहे। सिंधी संगत इन कम में तव्हां सां शामिल आहे ऐं हर मुमकिन कोशिश करण लाइ ॿधल आहे। जय झूलेलाल।